हिन वक्त हर गली घटी में 500 रुपये में लोगो मिले तो मोबाइल फोन तकरीबन हर मानू वटि आहे। वो खणी प्रेस कॉन्फ्रेंस में तव्हांजे अॻियां माण्हुनि जे अॻियां कंहिंजे मुंहं में लोगो हणी सवे माण्हू बीठा आहिनि, छा तव्हीं उन्हनि खे साफ़ ई तस्लीम करियो था? पहिरीं असांखे पंहिंजे सिफ़नि खे साफ़ करणो पवंदो, तॾहिं असीं कंहिंजी हक़ जी दाव। हाणे जेकॾहिं आऊं जंहिं वटि कोई इदारो न आहे, जंहिंजे मथां को चेक न आहे, जंहिंजे मथां को एडिटर न आहे, मालिक बि आऊं आहियां, एडिटर बि आऊं आहियां, रिपोर्टर बि आऊं आहियां, ऐं उहे समूरियूं शयूं खणी कंहिंजे मुंहं में जेको असां कैमरा हणी ऐं माइक हणी उनजी बेइज़ती कयां थो, ऐं उहो सुभाणे उन बेइज़ती जे ख़िलाफ़ जेकॾहिं उहो माण्हू मूंखे कुझु चवे थो त मुंहिंजो सहाफ़ती इस्तेकाक मजरू थी थो वञे, ऐं आऊं इहो चाहियां थो त दोस्त मूं सां गॾु बीहनि, त ईअं न थींदो। सहाफ़ती तंज़ीमूं उन फ़र्द सां गॾु बीहंदियूं जेको जेन्युइन सहाफ़ी हूंदो, जंहिंजो सहाफ़ती कैरियर हूंदो, जंहिंजी सहाफ़ती साख हूंदी। तंज़ीम में 4 माण्हू ई सही आहिनि, पर उन्हनि 4 माण्हुनि जी साख हुजे। सुभाणे ईअं न थिए जो केरु चवे त फलाणी यूनियन जो माण्हू अधु किलो चर्च सां गॾु पकड़ियो वियो या मैनपुड़ी ऐं गुटको हलाईंदे पकड़ियो वियो। लाहौर में हिकिड़ो प्रेस क्लब आहे, इस्लामाबाद में हिकिड़ो प्रेस क्लब आहे, कराची में हिकिड़ो प्रेस क्लब आहे, हैदराबाद में हिकिड़ो प्रेस क्लब आहे, ऐं नंढनि नंढनि शहरनि में 5-5 प्रेस क्लब ठाहिया पिया आहिनि। एतिरा सॼा प्रेस क्लब ठाहिण जी ज़रूरत छो पेश अचे थी? जहिड़ो छा ते आहे? ॿिनि शयुनि ते जहिड़ो थींदो आहे, न नंगनि जो तकरार आहे, न दंगनि जो तकरार आहे। हिकिड़ो अहदे जो तकरार आहे, ॿियो पैसे जो तकरार आहे। इन्हनि 2 शयुनि खे सिधियूं करे छॾियो। हैदराबाद प्रेस क्लब वांगुरु तव्हां वटि सदर थियण लाइ माण्हू न मिलंदो, तव्हांखे ज़ोरी छिके अची सदर करणो पवंदो। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे प्रेस क्लब जे अकाउंट में 5 रुपया पिया आहिनि, पर उन्हनि मां हिकिड़ो पैसो बि आउं पंहिंजी ज़ात ते ख़र्च नथो करे सघां, त ऐं सॼो साल मूंखे ख़िदमत करणी आहे, त आउं उन अहदे लाइ अॻिते कोन ईंदुसि। मूंखे के धिको ॾेई अॻिते उन अहदे ते आणींदो। हिते असां वटि इहो थिए थो मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि जा जहिड़ा प्रेस क्लबनि जी जॻह ते, पर उहे जहिड़ा सिर्फ़ु नंढड़ा जहिड़ा आहिनि। जेकॾहिं असीं पंहिंजी दिलि वॾी कयूं, पंहिंजूं अनाऊं छॾियूं, पंहिंजे दोस्तनि खे गॾु खणी हलण जो हौसलो रखूं,